रिपोर्टर गुलजार मंचाणी जी रिपोर्ट मुताबिक कंबर इर्शादात कोर्ट कंबर में इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान पारा जारी कयल ज़ाब्ता इख़लाक़ ते मुकम्मल अमल दरामद आज़ादानी मुनसिफ़ाने गैर जानबदार चूंडन कराइण लाइ DRO डिप्टी कमिश्नर ज़िला कंबर शहदाद कोट सज्जाद दर कादरी SSP कंबर शहदाद कोट मोहम्मद कलीम मलिक जी सदारत इजलास थियो। इजलास के खिताब कंदे DC कंबर शहदाद कोट सज्जाद दर कादरी चयो त इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान पारा जारी कयल ज़ाब्ता इख़लाक़ ते मुकम्मल अमल दरामद आज़ादाने मुनसिफ़ाने ऐं गैर जानबदार चूंडियूं कराइण मुतअल्लिक़ ज़िले जे सरकारी इदारनि जे सरबराहनि ऐं पुलिस अमलदारनि खे हिदायतूं ॾींदे चयो त ईंदड़ जनरल इलेक्शन 2024 में ज़िले अंदरि हसास ऐं इंतहाई हसास पोलिंग स्टेशन ते सिक्योरिटी जा इंतज़ाम कराइण ऐं अमन अमान खे हर सूरत में यकीनी बणाइण लाइ हर क़िस्म जा जोगा बंदोबस्त कया वञनि त जीअं इलेक्शन दौरान कंहिं बि अणवणंदड़ वाक़े खे मुंहुं ॾेई सघिजे। हुन ज़िले कंबर जे मुख़्तलिफ़ सरकारी इदारनि जे सरबराहनि खे हिदायतूं ॾींदे चयो त हू इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान पारां जारी कयल कोड ऑफ कंडक्ट ते बिना कंहिं फ़र्क़ जे अमल कराइण सां गॾोगॾु हर तालुका ऑफिस में कंट्रोल रूम पिणु क़ाइमु कया वञनि। उन मौक़े ते SSP कंबर शहदाद कोट मोहम्मद कलीम मलिक चयो त इलेक्शन वारे ॾींहुं असांजा जवान हर पोलिंग स्टेशन ते भरपूर नमूने सां पंहिंजूं ड्यूटियूं सर अंजाम ॾींदा त जीअं को अणवणंदड़ वाक़ियो पेश न अची सघे। हुन वधीक चयो त हसास ऐं इंतहाई हसास पोलिंग स्टेशन जी निगरानी लाइ CCTV कैमराऊं पिणु लॻायूं वेंदियूं। इजलास में ज़िले कंबर शहदाद कोट जे सरकारी इदारनि जे सरबराहनि वॾी तादाद में शिरकत कई।